जय श्री राम। बोलो संत शिरोमणि साईं नैणोराम साहब की। भगवान संगत पूज्य पंचायत इस्लामकोट ऐं सभिनी प्रेमन के साईं जे मेले जो लख लख वाधायूं। जहिड़ो असांजो हाल आहे तव्हांखे संतन जी महिमा जंहिंजी बाजरी खाधी आहे उनजी हाज़िरी भरूं था। पहिरीं साईं जी महिमा जो शब्द चवंदासीं। जयकारो थोरो ज़ोर सां बोलाइजो। जेकॾहिं दिलि सां भंडारो कयो आहे त साईं जी जयकार बि ज़ोर सां बोलाइजो। बोलो साईं नैणोराम साहब की, बोलो साचे दरबार की, बोलो भक्त वत्सल भगवान की, बोलो सतगुरु रामाबाई साहब की, बोलो सर्वे संतन की। दौलत से न दुनिया से, दौलत से न दुनिया से, न घर आबाद करने से, दौलत से न दुनिया से, ओ दौलत से न दुनिया से, न घर आबाद करने से, तसल्ली दिल को मिलती है साईं नैणोराम को याद करने से। तू मधुर मनोहर साज पिरी। शेवक पंहिंजे स्वामी सां मुखातिब आहे, ॾाढी प्यारी भेट कई आहे। तू मधुर मनोहर साज पिरी, मां साज संदो आवाज पिरी। तू मन मोहिंदड़ नाच पिरी, मां नाच संदो अंदाज पिरी। तू दिल जो कोमल भाव पिरी, मां सौली सुंदर भाषा। तू भवसागर दुश्वार पिरी, त मां पार लगण जी आशा। भाई शांति। तू दीपक तमा आया लाट पिरी, तू मंजिल तमा आया वाट पिरी। तू महाभयंकर रात पिरी, मां कारी कारी बाट पिरी। तू मालिक मां मिस्कीन पिरी, तू दाता आऊं भिखारी। तब तू मूता बलिहारी पिरी, मां तो ता बलिहारी। बोलो साईं नैणोराम साहब की। औरों को जो कुछ भी मिला, औरों को जो कुछ भी मिला, वो तो अपने मुकद्दर से मिला। अरे मुझे तो मेरा मुकद्दर साईं नैणोराम के दर से मिला। जयकारा साचे दरबार का। बोलो साईं नैणोराम साहब की। साईं जो द्वारो डॉक्टर रमेश कुमार तमाम सुठी गाल कई ची। ही इन कलयुग में ये समझो ची किथे सरग है। ही संतन जा द्वार ही पाण ला सरग है। घर में सुकून ना है, 24 कलाक जे टेंशन लगा पिया आहिनि। हिते अचूं जेकॾहिं घर वारो वातावरण हुजे, पोइ घर ऐं आश्रम में, मंदिर ऐं घर में पोइ फ़र्क़ु ई कहिड़ो। मंदिर उहो जिते वञण सां मन खे सुकून मिले, शांति मिले। हिते बि अची जेकॾहिं क्रोध करूं, हिते अचूं पाण जी शारीरिक शुद्धि कोन्हे। जेकी कुछ घर में खाऊं पीऊं ॻाल्हायूं ॿोलूं वापरायूं, उहो हिते अची जेकॾहिं वापराए अचूं था, पोइ हिते अचण जो को पंहिंजो तात्पर्य, को मक़सदु कोन्हे। चे कुछ कोन्हे। जेकी कुछ खाऊं पिया भले पिया खायूं यार, अंदर साफ़ खपे। हाणे बा जेकॾहिं कुछ न खाए, विष्णु खाधो त छा थी पियो। पर साईं हिन संतन करणी पुरुषनि कमाई कई आहे। जंहिं पंहिंजे मन खे मारियो आहे, ताम कोन खाराया। हिननि पंहिंजो पाण खे मारे, विकारनि खे मारे। हिन कर्म योगी
पूरण योगी पुरुष साईं नेणूराम पाण लाइ हिकिड़ी मशाल ॾेई विया आहिनि। छो त वॾा चई विया आहिनि कि जियो तो ऐसे जियो के जिंदगी औरों के काम आए, जलाओ ऐसी क्षमा के रोशनी औरों के काम आए। उहा क्षमा साईं पाण खे ॾेई विया आहिनि, उन्हीं खे मशाल राह बणाए। आऊं त ईअं चवंदसि त साईं जो द्वारो छा आहे, कंहिं छा अनुभव कयो, कंहिं छा अनुभव कयो, पर आऊं चवां साईं जो द्वारो मुक़द्दर जे मारनि लाइ किथां बि जे न मिले, जे मालिक जे दर में लिखियल कोन्हे, पर जेकॾहिं ही चाहे त लिखे खे बि मेटियो छॾे त हिन द्वारे जी महिमा अपरंपार आहे। पर अहिड़ी पंहिंजी भावना हुजे। साईं जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, साईं जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, मुक़द्दर मुझे जो मालिक साईं नेणूराम। बोलो साईं नेणूराम की जय हो। साईं जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, संत जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, मुक़द्दर मुझे जो मालिक साईं नेणूराम, मुक़द्दर मुझे जो मालिक साईं नेणूराम। साईं जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, संत जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, मुक़द्दर मुझे जो मालिक साईं नेणूराम, मुक़द्दर मुझे जो मालिक सचो नेणूराम। जय हो नेणूराम साहब की। मस्त कटी दो नेणूराम, भाग मटे दो नेणूराम, मिठड़ो मिठड़ो नेणूराम चओ, प्यारो प्यारो नेणूराम, भाग मारो नेणूराम, प्रेम सचो नेणूराम। बोलो साईं नेणूराम साहब की। कर्म सबको भोगे, लिखो कर्म सबको भोगे, किताबन में खोला, लिखे खे मिटाए साईं मुझो अनमोल। किताबन में लिखल आहे पंहिंजे सब पुराण चवन था भाई लिखे के केर न लिखे लाइ भोगणो आहे, पर जेकॾहिं साईं चाहे त लिखे के भी मेटे छॾे। लिखो कर्म सबको भोगे, किताबन में खोला, लिखे के मिटाए पल में साईं अनमोल। साईं मोहिंदी पूजा भक्ति साईं राम श्याम, साईं मोहिंदी पूजा भक्ति साईं राम श्याम, मुक़द्दर मुझे जो मालिक साईं नेणूराम, मुक़द्दर मुझे जो मालिक साईं नेणूराम। साईं जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, संत जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, मुक़द्दर मुझे जो मालिक साईं नेणूराम, मुक़द्दर मुझे जो मालिक साईं नेणूराम। तन पंहिंजे खे मनड़े खे मारियो, छॾे मोह माया साईं जीवन गुज़ारियो। साईं भोजन जो टेस्ट कोन वठंदा हुआ, चवनि था जेको बि मानी हूंदी हुई न सभु गॾु करे अंदरि पाणी वाणी विझी पी
घोले पी छॾींदा हुआ। कॾहिं वरी छा कंदा हुआ, पंहिंजी मस्ती में वरी मिर्च ॻाढ़ा फके छॾींदा हुआ। चवंदा मन खे जे निभागा ताम थो खाई, खा त तोखे ख़बर पए। पंहिंजे तन खे तस ॾेई मन खे मारे संसार में नाम अमर करे विया अहिड़ा सतपुरुष। बोलो साईं नेणू राम की। ॾेई तस तन पंहिंजे खे मनड़े खे मारियो, छॾे मोह माया साईं जीवन गुज़ारियो। साईं मुंहिंजो पूरण योगी अमर तंहिंजो नाम, साईं मुंहिंजो पूरण योगी अमर तंहिंजो नाम। मुक़द्दर मुंहिंजे जो मालिक साईं नैणो राम, मुक़द्दर मुंहिंजे जो मालिक साईं नैणो राम। साईं जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, संत जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम। मुक़द्दर मुंहिंजे जो मालिक साईं नैणो राम, मुक़द्दर मुंहिंजे जो मालिक साईं नैणो राम। बोलो साईं नैणो राम की जय हो। मन मंदिर जो मालिक बंदो ही गुलाम, साईं मन मंदिर जो मालिक बंदो ही गुलाम। मुक़द्दर मुंहिंजे जो मालिक साईं नैणो राम, मुक़द्दर मुंहिंजे जो मालिक साईं नैणो राम। साईं जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम, साईं जो द्वारो मूले पूरण स्वर्ग धाम। मुक़द्दर मुंहिंजे जो मालिक साईं नैणो राम, मुक़द्दर मुंहिंजे जो मालिक साईं नैणो राम। वाह, बोलो साईं नैणो राम साहब की।